अस्सलाम वालेकुम दोस्तों, में तो तव्हां सभु ख़ुशबाश हूंदो। छा प्रति मिटाई जो बैत जंहिं महिल उमिरि मारवीअ खे हाणे छॾियो पंहिंजे जेल मां, चई त हाणे तूं वञु पंहिंजे अबाणनि ॾे। त जंहिं महिल मारू पिया था वठण अचण लाइ त हिनखे चवनि त तूं हाणे जेको आहे सो साफ़ु सुथरी थी, हाणे मुंहुं मुंहुं धो ऐं वार ॿार पंहिंजा ठाहे निकिरो, हाणे भली तूं वञु। हाणे त उनखे उमिरि खे जवाबु कहिड़ो थी ॾिए, चए थी त मुंहुं मुंहिंजो सुमरा मेरो, मुंहुं मुंहिंजो सुमरा मर मेरो ई होए, मतां मारू चोए त धोतो ई धोराणिनि में। चवे थी त मुंहिंजो सुमरा मुंहुं जेको आहे सो मेरो भली हुजे, मर वारो हुजे। अगरि मां इहो धोअंदसि त मूंखे मारू चवंदा त इहो त तूं उते धोतल ई तुंहिंजो हुयो, अॻे जो ई ऐं तूं उते धोअंदी रहंदी आहीं पंहिंजो मुंहुं, तंहिंजे करे मुंहिंजा मारू अहिड़ो ई हाल में ई मूंखे ॾिसनि, जहिड़े हाल में मां जंहिं क़दम निकिरां थी त उन ई नमूने में मां वञा। त दोस्तो, छा प्रति मिटाई जो बैत तव्हांखे पसंदि ईंदो। ॻाल्हि सुठी लॻेव त पेज फॉलो कयो। हक़ मौजूद, जीअं लतीफ़ जी ॿोली।